सुभान अल्लाह। राज़ो मजदूर भी मजदूरी कंदो आ, को नौकरी कंदो आ। मानू चवन था त असांखे सरकारी नौकरी मिले। घणा वेठा आहिनि कागज़ कयूं, सरकारी नौकरी मिले, सिंध सरकार में नौकरी मिले या पाकिस्तान सरकार जी नौकरी मिले, के वरी के सेठ जी नौकरी कन, के अमीर जी नौकरी कन, के वडेरे, के ताजर, के जमींदार, के व्यापारी जी मजदूरी वनी कन। पर जेको हारी आ इहो मुझे करीम रब जो मजदूर आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेडी मल तवां वनी पोख पोखींदायो, तवां वनी आबादी कंदायो, तवां पंजो दाना पंजे घर जा दाना खणी वनी जंग में छटींदायो, उन खेड़ी जे अंदर पंजा दाना उछलाए ईंदायो। पर मां रब उहो आहियां जेको उन दानन मजा सल्ला जमाए तवां जे रोज़ी जो बंदोबस्त कंदो आहियां। फरमाए तो तवां बुधायो अंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन, ये पोखूं तवां था कयो या मां अल्लाह तो तव्हांजो पोखूं कयां। सुभान अल्लाह। मुझा दोस्तो, इन जे लाए मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत के तरगीब ॾिनी आ त वञी आबादियूं कयो, वैरान ज़मीनुनि के आबाद कयो, अल्लाह जी मज़दूरी कयो। केड़ा केड़ा अल्लाह जी मज़दूरी कंदो, पक था चओ? सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हां ॿुधो इन समेत बिद्दज्जाल कद खरज व अंत अला वदियतन तगरिसुहा फला ताजल अन तुस्लिहा फ इन लिन्नास बाद ज़ालिक आईशा। जे तवां ॿुधो त दज्जाल ज़ाहिर थी वियो आहे, क़यामत ॼाण थी अचे, ऐं तव्हां बनीअ में गुड बीठा था कयो या बनीअ जो पाणी था वरायो या आड़ो बनो था ठाहियो पिया, त तकड़ करे भॼो न दज्जाल थो अचे या क़यामत थी अचे। न, उहो कमु बनीअ जो पूरो करे पोइ घर ॾे मोटिजो। ॻाल्हि सम्झो था? जेॾी महिल पाणी जो वारो वरायो था या तव्हां बनीअ जी गुड कयो था, तव्हां बनी जे अंदर ख़िदमत कयो था पिया, त मूं रब जी नज़र तव्हां में हूंदी आ। तव्हां जी मज़दूरी के मां अल्लाह रंग लाईंदो आहियां। पुट सम्झो था? जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांखे अल्लाह वटां कुशादी रोज़ी मिले, त पोइ तव्हां सब्जियूं कयो, आबादियूं कयो, पोइ तव्हां वण पोखियो, अल्लाह तव्हांजी रोज़ी में बरकत विझंदो। अल्लाह सभिनी खे हज नसीब करे। घणनि खुश नसीबनि हज जा फारम भरिया आहिनि, अल्लाह कंदो उन्हनि जा पुखा निकिरंदा। जेॾी महिल हाजी एराम ॿधी चवंदो आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक, इहो तलबियो आहे। जेॾी महिल हाजी तलबियो पढ़ंदो आहे त उनजे अॻियों साम्हूं को वण, को बूटो, का झाड़ी बीठी आहे, या सॼे या खॿे या पुठियां चइनी पासनि आहे। जेको वण साम्हूं बीठो आहे उहो बि चवंदो आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक। वरी इहो आवाज़ अॻे वण ताईं वेंदो, उन खां अॻे ताईं वेंदो, तां
जो ज़मीन जे आखिरी किनारे ताईं जेतिरा बि वण बीठा आहिनि, जेतिरियूं बि आबादियूं ऐं पोखूं बीठियूं आहिनि, इहे तलपियो पढ़ंदियूं, लबैक पढ़ंदियूं, जेतिरो सवाब हाजुनि खे ओतिरो सवाब इन्हनि वणनि खे। जॾहिं वणनि खे सवाब मिलंदो त वणनि जे पोखण वारे